सिंधी आखाणी ॿुधण जे लाइ असांजे चैनल मुश्ताक परदेसीअ खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकान खे दॿाईंदा त जीअं नयूं कहाणियूं असां अपलोड कयूं त तव्हां वटि नोटिफिकेशन पहुची वञे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों साथियों ॿुधंदड़ो तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां शल जिथे हुजो शाद ऐं आबाद हमेशह मुस्कुराईंदा रहो। दोस्तों अॼु असां वरी हिकु नए किसे सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। ॾाढो प्यारो किसो आहे। ॻाल्हि था कनि त को हिकिड़ो बादशाह हुयो। हिन बादशाह खे औलाद कोन थींदो हो। औलाद न हुयो बादशाह खे। बादशाह पंहिंजा हीला वसीला हलाया, सुतियूं फकियूं दवाऊं उन दौर जे हिसाब सां दवाउनि सां गॾु दुआऊं, पर बादशाह खे औलाद न थियो। बादशाह जिॾां किरां मायूस थी वियो। बादशाह जिॾां किरां मायूस थी वियो, औलाद जो न हुयुसि। पोइ दिलि बर्दाश्ता थी नेठि हिकिड़े ॾींहुं बादशाह सफ़ा नाउमीद थी ऐं ईअं कारो वेस पाते, कारा कपिड़ा पाए शहर जे ॿाहिरां जेको रस्तो हुयो, जेको शहर ॾे रस्तो अचे पियो, बादशाह उते ऊंधी मंजी रखी ऐं वेही रहियो। हाणे बादशाह जो सफ़ा ईअं करे वेही रहियो। अमीर वज़ीर उन्हनि खे बि ॾुख थियो पिए, पर हाणे उन्हनि जे वस में त कोन हो। बादशाह जीअं अॼोके दौर में खणी एहतजाज चइजे त उन हिसाब सां बादशाह कारो वेस करे ऊंधी मंजी शहर जे ॿाहिरां रस्ते ते वेही रहियो। लंघ हुयो शहर जे अचण जो, शहर मां ॿाहिरि वञण जो। माण्हू टपनि पिया, हर को ॾिसे पियो त छा बादशाह हुआ, छा बादशाह ऐं कारो वेस कई वेठो आहे। पोइ माण्हू आया पिए, विया पिए, ॾिठुनि पिए, हाल अहवाल पुछनि पिया, पर बादशाह कंहिंसां बि पंहिंजे दिलि जो अहवाल न कयो त मां हिते छो वेठो आहियां। कंहिंसां बि बादशाह पंहिंजे दिलि जो अहवाल न कयो त मां हिते छो वेठो आहियां। ईअं 2-3 ॾींहं गुज़री विया। बादशाह दरबार छॾी, महल छॾियो, बादशाह उते रस्ते ते वेठो हुजे। कुझु ॾींहं गुज़रिया, हिकु ॾींहुं गुज़रियो, राति थी, बादशाह साॻो सुतो पियो हुजे रस्ते ते। ईअं लोक लका सुम्ही पियो। बादशाह वटि हिकिड़ो देव आयो। हिन बादशाह खां अची पुछो त बादशाह सलामत, इहे आदम जा बचड़ा हेतिरा ॾींहं थिया थी, तूं हिन हालनि में पाण खे कयूं ऐं बेवस कयूं, मजबूर कयूं, हिन हालनि में हिते वेठो आहे, रस्ते ते वेठो आहे, तोसां छा, तोखे कहिड़ी तकलीफ़ आहे, छाजे करे तूं अची हिते ईअं वेठो आहे। बादशाह हिन सां सॼी ॻाल्हि कई त मां बादशाह आहियां, पर मुंहिंजी माना इहा शइ मुंहिंजी बादशाहीअ जे वस में बि न आहे। मां वॾा वस कया आहिनि, मूंखे औलाद न आहे, सो हाणे मजबूर थी मां अची हिते वेही रहियो। देव हिन जी ॻाल्हि ॿुधी बादशाह खे हिकिड़ी लठ ॾिनी। बादशाह खे चई, बादशाह हे वठ, हीअ अथई लठ, उथ, हिन महिल ई उथ। साम्हूं हिकिड़ो वण हुयो ॿेर जो, चई वञी हिन ॿेर जे वण में हण, जेकॾहिं ॿेर किरंदो त पुट ॼमंदी, पर जे पन किरे त धीउ ॼमंदी। पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजांइ, जे ॼावई धीअ त बादशाह उन जो लिखियो अथई घोड़े सां, उन जी शादी थींदई घोड़े सां। ईअं चई वरी बादशाह खे हिन मुंडरी ॾिनी, चई अचे हे मुंडरी अथई, जे धीउ ॼमई अथई या धीउ खे मुंडरी कीच में पाराए, जो उहा जिते बि मुंडरीअ खे चवंदी न त हिन मुंडरीअ में उहो तासीर आहे जो हिनखे उॾाए उते वञी पहुचाईंदी। देव बादशाह खे एतिरो चई, बादशाह खे लठ बि ॾिनई, मुंडरी बि ॾिनई। देव बादशाह जे अखियुनि अॻियां गायब थी वियो। बादशाह उहा लठ खई, उथियो, आयो, साम्हूं वण हुजे, अची बादशाह उन वण खे जीअं देव चयोसि, बादशाह जी उहा लठ
बादशाह जो लठ ऐं ओलारी छापण करे हई। रब जी कुदरत हिकिड़ो पन्नु किरियो, ॿेरनि सां टिमटार हुजे पर कुझु कोन, हिकिड़ो पन्नु किरियो। पन्नु किरियो त देव चयो जे पन्नु किरियो त तोखे ॼमंदई धीअ। बादशाह औलाद जो सिकायल हुयो, बादशाह इन ते बि ॾाढो ख़ुशि थियो। बादशाह उहो पन्नु खयो, बादशाह उन महिल ई आयो महल में, उहो पन्नु हथ में हुजेसि, उहो पन्नु धोराए साफ़ करे ऐं बादशाह पंहिंजे राणीअ खे खारायो, अचे हे तूं खा, अलाह कंदो त तोखे औलाद थींदो। रब जी कुदरत, रब जो जहान आहे सबबनि जो, करण वारी त रब जी ज़ात आहे। सो कुझु ॾींहंनि में ई राणी बादशाह खे ख़ुशख़बरी ॾिनी त मूंखे उमेद वारी आहे। बादशाह ॾाढो ख़ुशि थियो, बादशाह ॾाढो ख़ुशि थियो, ख़ैर ख़ैरियातियूं थियूं। हाणे पे ॾींहं गॾियनि, आख़िर ॾींहं पुने बादशाह खे धीअ ॼाई। बादशाह ॾाढो शादमाना कया, शुक्राना अदा कई रब साईंअ जा। छोकिरीअ जो नेपाज शुरू थियो, उन जे लाइ नौकराणी चाकराणियूं अची वयूं। आख़िर शहज़ादी अॼु नंढी सुभाणे वॾी, नेठ जी शहज़ादी थी जवान। हाणे शहज़ादी जो जवान थी त बादशाह पंहिंजे वज़ीर खे चयो त वज़ीर तूं सफ़र जो सामान पाण सां गॾु खण, वञ कंहिं बादशाहीअ में। रब जो मुल्क वॾो आहे पर वञ कंहिं बादशाहीअ में, मुंहिंजी धीअ शहज़ादीअ लाइ को शहज़ादो ॻोल्हे अच, माइटी करे। मूंखे पुटु कोन्हे पर शहज़ादो अहिड़ो हुजे जेको वरी असां वटि रहे, छो जो मूंखे पुट जो औलाद कोन्हे, आहे इहा धीअ। हाणे धीअ बि जे मां पहिरां ई छॾियां, धीअ बि ॾेई छॾियां त पोइ मां कीअं रहंदुमि। सो माइटी उन सां कजां जो शहज़ादो असां वटि रहे, घर नाठी खणी जीअं चइजे, उहो असां वटि रहे, असां वटि रहे। पोइ ही राज भाग बि उन जो ई थींदो, बादशाही बि वञी उहो हलाए। बादशाह जे हिदायतुनि मूजिबि वज़ीर तयारी कई। वज़ीर निकितो सफ़र ते, विलायतूं हलंदो 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 नेठि वञी हिकिड़ी बादशाही में पहुतो। उन बादशाही में पहुतो, न ॼाण त उतां जो जेको शहज़ादो हुयो, उन जी जेका माउ हुई उहा जादूगराणी, जादू ॼाणंदी। हे जॾहिं उते वञी पहुतो, माइटीअ जूं ॻाल्हियूं कई बादशाह सां, माइटीअ जूं ॻाल्हियूं कई ऐं हिन शहज़ादे जी माउ खे ख़बर पई त हिन जो हिसाबु लॻायो त हिन खे शहज़ादीअ जी पैदाइश त शहज़ादी कीअं ॼाई हुई ऐं घोड़े सां हुनजो लिखियो थींदो ऐं देव वारी मुंडी इहा सॼी हुनखे जादूअ जे हिसाब सां जेको आहे त माईअ खे ख़बर पइजी वई। सो हुन माई उहा मुंडी हथु करण जे लाइ, मुंडी वॾे कम जी आहे, हिन पुट खे बि कुझु जंतर मंतर सेखारिया त भई इहा तोखे माइटी करणी आहे, माइटी करणी आहे तोखे इन मुंडीअ जे लाइ, इहा मुंडी तोखे हथु करणी आहे, मुंडी तोखे हथु करणी आहे। ऐं वॾी ॻाल्हि त हिनखे देव चई वियो, हिनखे चयल आहे त तुंहिंजी शादी थींदी तुंहिंजी धीउ जी, लिखियो आहे घोड़े सां। सो हे मंतर अथई, ही मंतर पढ़ंदी त तूं घोड़े में जी शिकिल में अची वेंदे। हिन सॼो पुट खे पंहिंजे खे तयारु करे छॾियो। माइटी थी वई, वज़ीर ॻाल्हियूं पकियूं करे मोटी आयो, अची बादशाह सां हिन सॼी ॻाल्हि कई, साईं मां फलाणे मुल्क में वियो हां, उते वञी मां जेको आहे त धीउ जी तव्हांजी अची मां माइटी करे आयो। ऐं साईं मज़े जी ॻाल्हि इहा अथव त जंहिंसां मां माइटी कई आहे न, उहो शहज़ादो जेॾी महिल चाहे थो न त घोड़े जे वेस में अची थो वञे, घोड़ो थी थो वञे, वरी चाहे थो वरी साॻियो इंसानु थी थो वञे। बादशाह जो इहा ॻाल्हि ॿुधी त बादशाह खे देव वारी ॻाल्हि यादि अची वई त भेण हा मूंखे देव चयो हो त तुंहिंजी धीउ जी जो लिखियो जेको आहे सो हिकिड़े घोड़े सां थींदो। माना पोइ त बसि सही आहे, माइटी आहे सही आहे, केॾे भॼनुसि, माइटी सही आहे। आख़िर साईं ॾींहं मुक़रर जेके थिया, शहज़ादीअ जी शादी थी।
शादी थी, ॻाल्हियूं इहे थियल हुयूं त हाणे मुड़ुसु हिनजो हिते रहंदो। सो बादशाह ॿिन्ही ज़ाल मुड़ुसनि जे रहण जे लाइ हिकिड़ो अलॻि महल तयारु करायो, जंहिंमें उहे ॿई ज़ाल मुड़ुस रहंदा। ॾींहं राति बानियूं ते हथ ॿधियूं बीठियूं हुजनि, हिननि जी ख़िदमत में तयारु बीठियूं हुजनि। मतिलबु बादशाही, ऐश आराम, हर शइ हुजे। ॾाढो हिननि जी ज़िंदगी सुकून जी पई गुज़रे। शादी खां पोइ उहो जेको शहज़ादो हिन जो मुड़ुसु जेको हुयो, उहो छा कंदो हो जो ईअं ॿिए ॾींहं टे ॾींहं ईअं ज़ाल जे अॻियां घोड़ो थी बीहंदो, पढ़ंदो जो त घोड़े जे वेस में अची वेंदो, घोड़े जे सूरत में अची वेंदो। वरी उते जो उते वरी हिन जे अॻियां माण्हू थी वेंदो। शहज़ादीअ जी जेका माउ हुई, शहज़ादीअ जी माउ जेका हुई, माउ जी त दिलि ॿी आहे। उन खे इहा ख़बर पई त जेको मुंहिंजो न्याणो आहे, मुंहिंजी धीउ जो जेको मुड़ुसु आहे, सो कॾहिं कॾहिं घोड़ो थी पवंदो आहे। हुनखे ॾाढो इन ते दिलि में ॾुख रहंदो हो त मूंखे धीअ बि हिकिड़ी लाॾ कोॾ सां हेॾी दादली, मुड़ुसु पर ईअं सम्झणु घोड़े मुहाड़ो, छो जो कॾहिं कॾहिं घोड़ो थी थो वञे। पर हाणे बसि हुनजी क़िस्मत, पोइ धीउ जे क़िस्मत ते पई वीचारी दिलि में पई वीचारी कड़ंदी त मुंहिंजी धीउ जो इहो का बदकिस्मती मुंहिंजी, पर जेको थियणो हो सो थी वियो। पर हिन वीचारी खे ॼण माउ खे इहा हर वक़्तु इहा धीउ जी ॼण हूंदी हुई त मुंहिंजी धीउ खे कहिड़ो मुड़ुसु मिलियो। सोचे 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 हिकिड़े ॾींहुं हिन बानीअ खे चई त शहज़ादो जेको आहे मुंहिंजो न्याणो, चयो थी त इहो घोड़े जी पोशाक उते जो उते करे थो त घोड़े जी पोशाक वेस में अची थो वञे, घोड़े जी पोशाक थो पाए, घोड़ो थी थो वञे। सो तोखे मां इनाम ॾींदसि जो जॾहिं न हू सुम्हे, उहा घोड़े वारी पोशाक लाहे ऐं सुम्हे, त तूं मूंखे वझ वठी उहा जेका पोशाक आहे उहा आणे ॾे या गुम करे छॾ, मां तोखे हेॾो सारो अहिड़ो या हीअं इनाम ॾींदसि। नौकराणी हूअं बि करे हा, पर हिन जो लालच ॾिनसि। नौकराणी उन कम सां लॻी वई। हाणे इन इंतज़ार में हुजे त शहज़ादो केॾी महिल गाफ़िल हुजे त मां इहो घोड़े वारो वेस हिनजो खणां। हिकिड़ी राति हे ॿई ज़ाल मुड़ुस सुता पिया हुजनि, शहज़ादो शहज़ादी सुता पिया हुजनि, बानी दाव में हुजे। बानी ॾिठो त पोश पासे खां पियो आहे, शहज़ादो ऐं शहज़ादी सफ़ा ईअं निंड में गाफ़िल। हिन छा कयो जो वञी ऐं आस्ते आस्ते उहा पोशाक उतां खई, चोराई। पोशाक चोराए वञी कुंड में किथे हिन उहा पोशाक जेका खई घोड़े वारी, उहा वञी हिन उनखे बाहि ॾेई साड़े छॾियो, छो जो हुन चयसि या मूंखे आणे ॾिजां या गुम करे छॾिजां, माना इनखे न हुजे। जेको जेॾी महिल दिलि थी चाहे त मुंहिंजे धीउ जे अॻियां घोड़ो थी थो बीहे, मुंहिंजे धीउ जे दिलि ते छा गुज़रंदो हूंदो, न हूंदसि न कंदो। हिन उहा पोशाक साड़े छॾी। सुबुह थियो हो थियो, संभाली पोशाक आहे कान, पोशाक कान्हे। ॾाढो हेॾे ॻोल्हा फोला थी, पर पोशाक हुजे त हिनखे लभे। हिनखे अची डपु लॻो त हाणे माउ मूंखे सॼो तयारु करे मोकिलियो हो, माउ जे चवण ते ई मां हे सॼो कमु कयो हो। हाणे जे अम्मा खे ख़बर पवंदी त मुंहिंजी इहा घोड़े वारी पोशाक मुंहिंजी गुम थी वई त हाणे अम्मा लाइ छा कंदी, अम्मा मुंहिंजी कावड़बी। ॾाढो परेशान पियो थिए, पर इहा ॻाल्हि लिकण जी कान हुई। कंहिं न कंहिं बहाने सां, कंहिं नमूने सां इहा ॻाल्हि वञी, इहा ख़बर हिन शहज़ादे जी माउ खे बि पई त जेको पोश हुयुसि घोड़े वारो, पोशाक हुअसि घोड़े वारी, उहा तुंहिंजे पुट जी गुम थी वई आहे। हिनखे जो ख़बर जॾहिं इहा पई त हिन दिलि में सोचियो त हाणे मुंहिंजे पुट जो ख़ैरु कोन्हे, छो जो सॼो कमाल इन में हुयो, सॼो असरु इन में हो। हाणे मुंहिंजो पुटु मुंहिंजे सॻे धागे खां निकिरी।
हाणे मुंहिंजे जादूअ जे कड़े मां लड़ निकिरी वियो। शोभा छा कईंजो उतां निकिती अची पुट वटि कई ठका, अची पुट वटि पहुती। पुट वटि अची पहुती, पुट वटि आई, नुंहं सां में मिली, पर हिन जी नियत में त खोट हो न, नियत में खोट हो। हे आई जो जीअं आई त नुंहं सां अहिड़ो त वठी लिबेस वारो हथु नुंहं ते फेराई जो शहज़ादी सभु ॾाढी हिन मां ख़ुशि थी। हिन खे ईअं सम्झ ॼण पंहिंजे सॻी माउ जो दर्जो पई ॾे त वाह जी त मुंहिंजी ससु आहे। हिन खे खणी अखियुनि में जायूं ॾिन। हाणे हुन खे हुजे त हाणे पोशाक त वई हली, जंहिं कम लाइ मां पंहिंजे पुट खे जी शादी कराई, मुंडी या मुंडी मूंखे हथु करणी आहे, छो जो हाणे मुंहिंजे पुट खां कोन थींदी, हाणे मूंखे पाण खे करिणो। हिन जी पंहिंजी नुंहं जी ॾाढी हिन ईअं सम्झो त दिलि वती ऐं नुंहं बि हिन खे माउ वारो दर्जो पई ॾे, बाक़ाइदे हिन ते अखियूं बूटे एतबार पई करे। हुनखे त दिलि में हुजे ई कोन, हीअ दावा में लॻी पई हुजे त इहा मुंडी हथु कयो। हाणे रहे घर में पई, हुनखे देह वारी मुंडी जेका हूंदी सा चीच में हूंदी, हे ॾिसे पई त इहा मुंडी हिनखे चीच में आहे। हाणे केॾी महिल का गिफ़लत हिन खां थिए त इहा मुंडी हथु कयो। हिकिड़े ॾींहुं शहज़ादी विंजण जे लाइ निकिती त विंजा गुसलखाने में वई, गुसलखाने में वई, उते वञी वेहती, विंज ते हुन मुंडी उते लाहे रखी विंजी हिन खां लटा कपिड़ा पाए ॿाहिरि निकिती, हिन खां मुंडी पाइण विसरी पई। हीअ धूती त हिन इंतज़ार में ई ॾिठई त हिनखे मुंडी हथ में कान्हे, सम्झी वई त पक इहा मुंडी गुसलखाने में विसारे आई। शहज़ादी खे ख़्यालु ख्वाब ई न हुजे, हिन खे लॻो वझ, सो हीअ तकड़ में भॻी गुसलखाने में वञी जो हेॾे होॾे ॾिठई, ईअं ॾिठई कंहिं जारे में मुंडी पई। मुंडी खणी खई, मुंडी कई काबू, मतिलबु हिन जो पूरो थी वियो। मुंडी काबू करे आई ॿाहिरि, पुट ते वेठो हुजे, पुट खे खणी बाह में हथु विझई, पुट खे खणी बाह में हथु विझई ऐं जादूगिराणी त हुई ऐं वॾी ॻाल्हि त हाणे त अची वयसि मुंडी, सो मुंडीअ जे ज़ोर ते वठी उॾाई, पुट खे बाह खां वठी उॾाई। घड़ी खन में ई अॼु पंहिंजे बादशाहीअ में लथी। शहज़ादी जो संभाले नाहे मुड़ुसु नाहे ससु, मुंडी यादि आयसि, अड़े नाहे मुंडी। ॾाढो परेशान थी वेठी रोए, हीअ त पंहिंजे नियत ते हुजे, मुड़ुस जे लाइ पई रोए। खाइण पीअण छॾे ॾिन, पीउ खे ख़बर पियसि, पीउ आयो, उन सां बि ॻाल्हि कई त मुंहिंजो मुड़ुसु ससु आई, उहा वठी वियसि या कीअं, मूंखे ख़बर कान थी पए, बिना ॿुधाइण जे विया हिन जा। पीउ खे चई त बाबा मूंखे इजाज़त ॾे त मां पंहिंजे मुड़ुस ॾे वञा, मूंखे इजाज़त ॾे त मां पंहिंजे मुड़ुस ॾे वञा। आख़िर हिन जी जेका अहिड़ी हालत हुई त पीउ बि हिनखे इजाज़त ॾिनी, हिन पीउ खां इजाज़त वठी हिकिड़ी बानी ऐं 2 घोड़ा तयारु कराई, मर्दाणो वेस करे ऐं उथी मुड़ुस खे ॻोल्हण। हल हलां नेठि पुछाईंदे बानीअ समेत अची पंहिंजे मुड़ुस जे मुल्क में पहुती। शहर में अञा कोन पहुती हुजे, उन मुल्क जे हदुनि में पहुती। शहर जे ॿाहिरां झंग हुजे, उन झंग में हिननि खे राति पइजी वई। त हाणे हिननि सोचियो त वञूं न भुलिजी, तंहिंजे करे ॾुखियो सुखियो राति हिते था रहूं, ॾींहं जो ॿाहिरि निकिरंदा। अकेलियूं ज़ालूं, परदेस, झंग, राति, ऊंदाही, डिॼ बि थियनि पियो। हिननि छा कयो जो घोड़नि खे पासे में कंहिं वणनि सां हिननि ॿिनी घोड़नि खे ॿधो, पाण काॾे वञो। मथे हिकिड़ो वण हुजे, उन वण ते चढ़ी वई।
त भला जीत जानवर खां नांग भला खां ॼण महफ़ूज़ हूंदासीं। मथे वण ते चढ़ी पई, निंड बि कान पई अचे, ड्रिज खां हिननि खे निंड बि कान पई अचे। अध राति गुज़री, जागनि पई वेठियूं, ड्रिजनि बि पयूं, जागनि पयूं, अध राति गुज़री। हिन ॾिठो शहज़ादीअ जो जेको मुड़ुसु हुजे, हिन शहज़ादीअ ॾिठो त उहो उन सां गॾु हिकिड़ी परी आहे। हे जंहिं वण ते वेठियूं, उन वण जे हेठां अची उते पहुता ऐं उते हेठि वेही चौपड़ रांदि वेठा पिया खेॾनि। शहज़ादीअ जो ॾिठई त केॾो मुंहिंजो मुड़ुसु हिन सां ख़ुशि आहे, कीअं रांदि पियो थो खेॾे, मूंसां कीअं ॻाल्हियूं कंदो हो, मां यादि ई कयांसि, बिना ॿुधाइण जे हेॾे हलियो आयो, कीअं मज़नि में आहे, ऐं मां कीअं हिन जे सिक में, मां कीअं हिन जे ॻोल्हा में बादशाहियूं अयाशियूं छॾे ऐं हेॾे निकिती आहे, ऐं हिन महिल बि हिते ॾिस त कीअं मौत जे मुंहं में केॾी तकलीफ़ में पाण वेठी आहे, इन मुड़ुस जे लाइ, जंहिं मुड़ुस खे मुंहिंजो ॼण यादगिरो ई कोन्हे। इहो सोचींदे हिनखे ॾाढो ॾुख थियो, हिन जे अखियुनि में पाणी आयो ऐं हिन जे अखियुनि मां ॻोढ़ा वहण लॻा। हे मथां वण ते चढ़ी वेठी हुजे, हेठि हिन जो मुड़ुसु हिन परीअ सां रांदि पियो खेॾे, ईअं हिन जे अखियुनि में पाणी अची वियो, हिन जे अखियुनि मां ॻोढ़ा वहण लॻा। ॻोढ़ो जो हेठि किरियो त रब जी कुदरत इत्तफ़ाक़ सां वञी हिन जे मुड़ुस जे मथां किरियो। हे जी ॻोढ़ा किरनि पिया त वञी हिन जे मुड़ुस जे मथां किरियो। हुन जे मथां जो पाणी किरियो त हुन मथे निहारी त शहज़ादी ॾार ते वेठी, हे जो चौपड़ रांदि पिया कनि न त सोझरो कयो न, ॾिया ॿारिया। हिन सुञातो, पंहिंजी ज़ाल खे सुञातई ऐं ईअं इशारो कईंसि, चुप जो इशारो कईंसि त मता हे परी न तोखे मारे विझे, चुप, ॻाल्हाए न। शहज़ादी इशारो जो ॾिठो त शहज़ादी खणी चुप कई। हे सॼी राति उते वेठा पिया रांदि खेॾनि, हे उतां ॾिसनि पिया। आख़िर सुबुह थियो त जेका परी हुई उहा हिन खां मोकिलाई ऐं उतां ई ईअं उॾामी वई हली। हे उथियो, हिनखे चई त लह हेठि, हे लथी, ॿई पाण में मिलिया, हाली हवाली थिया, ॾुख सूर हिक ॿिए खे ॾिनऊं। शहज़ादीअ हिनखे मयारूं ॾिनियूं। शहज़ादो लॼी बि थिए पियो। शहज़ादे हिनखे चयो त असुल में छा आहे त मुंहिंजी माउ जेका आहे उहा जादूगिराणी आहे, मुंहिंजी शादी जेका कराई न, उहा शादी बि हिन मतिलब सां लाइ कराई त तोखां इहा मुंडी हथ करे, सो मुंडी जो हुनखे मिली त मूंखे बि पाण सां गॾु वठी आई। मूं में हिमत न आहे जो मां माउ खे जवाबु ॾेई सघां, तोसां बि मुंहिंजी दिलि आहे, तोखे बि मां सम्झां थो त तूं मुंहिंजी ज़ाल आहे, पर हाणे जो मां तोखे उते वठी हलां त मां कीअं तोखे उते हली रहायां, मुंहिंजी माउ त कोन चाहींदी, मां तोखे कीअं पाण सां गॾु रहां। पर हाणे हीअं कर भला, तूं हुन वटि पंहिंजो वेस मटाए, पंहिंजा मोह मोहरा मिसाल ईअं मेरा करे हुन वटि हली तूं बानी थी हली बी, भला मन इन बहाने सां हिकिड़े गॾु घर में रहूं। शहज़ादी चयसि त ठीकु आहे, जेकॾहिं तूं इन में राज़ी आहे त हाणे मां जॾहिं उतां पंहिंजो घर घाट बि छॾे आई आहियां तुंहिंजे लाइ, त मूंखे इहो बि मंज़ूर आहे, जीअं तूं चवंदे मां तीअं करण जे लाइ तयारु आहियां, रुगो मां इहो थी चाहियां त मां तोसां गॾु रहां। नेठिन पाण में जेका सलाह कई उन मूजिबि हे वेस मटाए बानी वारो हिकिड़ो ग़रीब औरत वारो रूप करे हिनजी पंहिंजी माउ सां हिनखे मिलायो, ऐं ग़रीब आहे, हिनखे कमकार जी ज़रूरत आहे, भला बानी करे था रखूंसि। एला त मिंथू माउ खे कई, ॾिठ माउ हिनखे इजाज़त ॾिनी त हिनखे तूं भले रह। हाणे हीअ थी उते बानी पई रहे, माणस हुजे ज़ालिम रूह,
उहा हिन वीचारी खां ॾाढा ईअं माना सख़्तु कमु वठंदी, ओ ईअं विथी ॿाराम जी कान ॾिस, ॾाढो हिन खां सख़्तु कमु वठंदी। हिकिड़े ॾींहं त हिन छा कयो जो सरेह ऐं वारीअ जूं ॿ गूणियूं ॿोरियूं, हिकिड़ी सरेह जी ॿी वारीअ जी, ॿ वॾियूं गूणियूं हुजनि, उहे हिन पाण में गॾाए शहज़ादी खे चई त हाणे हिन ढेर मां सरेह जुदा करे ऐं गूण भरे रख। हाणे इन मां सरेह जा दाणा बि नंढड़ा थींदा आहिनि, हाणे तव्हां वारीअ मां चूंडे ऐं ॿोरी भरे रख, न त तुंहिंजो ख़ैरु आहे, सज़ा बि ॾींदीसीं मानी बि कान मिलंदई। हाणे हिन वीचारी हुई त बानीअ जे वेस में, पर असुल त शहज़ादी, हिन त कॾहिं अहिड़ो कमु कयो बि कोन, पर भले खणी कमु कंदड़ बि हुजे, हाणे उन वारीअ मां सरेह जा दाणा उन सां ॿोरी भरण, वीचारी गणतीअ में पइजी वई। हाणे हिन ज़ालिम खे मां छा चवां, हाणे इहा मूंखां कीअं थींदी। वेठी पई चूंडे, ईअं मथां हिन जो मुड़ुसु अची वियो, मुड़ुस सां ॻाल्हि कई त तुंहिंजी माउ हे हुकुम ॾेई वई आहे, हाणे मां छा कयां। हे हुयो जादूगिराणी जो पुटु, सो मां त हिनखे सेखारिया अंतर मंतर सेखारिया, हिनखे बि के गुर ईंदा, सो हिनखे चई त तूं परेशान न थी। हिन छा कयो, जेको मंतर जो पढ़ियईं त ईअं देव अची विया, देवनि खे हुकुम कयईं त हिन वारीअ मां सरेह धार करे ऐं ॿोरी भरे ॾियो। हिन जे हुकुम जी देरी, हिकिड़े पल में ई ॿोरी तयारु थी वई, अखि छिंभ में कमु थी वियो, अखि छिंभ में कमु थी वियो। हिन वञी माणस खे ॿुधायो त मां तुंहिंजे चवण मूजिबि सरेह जी ॿोरी भरी आहे। हुन खे एतबार ई न पियो अची जो ॾिठई त सरेह जी ॿोरी भरी पई, अकुल कमु कोन पियो करे, हिन खां इहो थींदो कीअं। सम्झी वई, ॾाइण त हुई, सम्झी वई त पक हिन जे वस में न आहे, हे मुंहिंजे पुट हिन सां का महिरबानी कई आहे, हे मुंहिंजे पुट खां महिरबानी हिन सां कई आहे, उन करे ॾिनी अथसि। ठीकु, ॿिए ॾींहं ते वरी हिन छा कयो जो वॾी हिकिड़ी ईअं मैदान में जीअं गारे जो चल्हो थींदो आहे न, ईअं हिकिड़ो वॾी गप हुजे, उन में हिन छा कयो जो कंडा ऐं काठियूं विधराए, हिनखे चई त हाणे इन मां गारो ठाहे, जीअं ओॾकी भित ठहंदी आहे, पासे खां ईअं ॾसेसि त हीअ भित ठाहे ॾे मूंखे, भित ठाहे उनजे मथां वरी गारे जो लेपो बि ॾेई ॾे। हाणे हुन में कंडा बि हुजनि, काठियूं बि हुजनि। शहज़ादी सम्झी वई त हीअ ॾाइण मिड़ई पुट जे करे मूंखे रखियूं वेठी आहे, बाक़ी या त हिन मूंखे सुञातो आहे, मूंखे मारण थी चाहे, या मूंखे भॼाइण थी चाहे, माना हे कम मूंखां तॾहिं अहिड़ा थी कराए जेका आम इंसान त करे ई न सघे। हूअ हिनखे हुकुम ॾेई वई हली, घड़ी कान गुज़री त हिन जो मुड़ुसु, उनखे त हिन जी माउ जे प्रकारनि जी ख़बर हुई, उहो जो अचे ॾिसे त हीअ वीचारी गारे जे मथां बीठी आहे, छा आहे, चई त तुंहिंजी माउ वरी मूंखे हे चई वई आहे, चई त परेशान न थी। हिन वरी देवनि खे हुकुम कयो, घड़ीअ में भित तयारु थी वई, उन ई गारे सां लिंबी ठाहे तयारु करे भित तयारु थी वई। भित तयारु थी, हिन वञी वरी ससु खे ॿुधायो त मां तुंहिंजे चवण मूजिबि भित तयारु करे छॾी आहे। जादूगिराणी अचे ॾिसे त बराबरि भित तयारु लॻी पई आहे। हिनखे पक थी त मुंहिंजो पुटु जेको आहे सो हिन बानीअ सां, बानिका हिनखे वणे थी, तॾहिं त मूंखे सिफारिशूं करे हिनखे वठी आयो। हाणे भेण अॻ में बि मां खणी मुंडीअ जे करे पुटु पाण खां धार कयो, सो हाणे ईअं न थिए त हिन बानीअ खे भॼाए, छो जो मूंखां त डिॼे थो, भॼाए केॾे हलियो न वञे। पर ॾिसां त हीअ आहे केरु, वठी जो जादूअ ते हिसाब कई त हिनखे ख़बर पई त अड़े हे त बानीअ जे वेस में, पर आहे त उहा साॻी शहज़ादी जंहिंसां मुंहिंजे पुट जी शादी थियल आहे। हे बानीअ जे रूप में आहे, पर आहे त उहा साॻी। हिनखे जो इहा ख़बर पई, हाणे त अञा परेशान थी वई त भला हाणे मुंहिंजे पुट जो ख़ैरु न आहे, मां पई पुट खे भॼायां पर मुंहिंजे पुट जो ख़ैरु न आहे। हे जेका उतां घर घाट छॾे हिते पहुती आहे, सा ज़रूरु मुंहिंजे पुट खे वठी वेंदी। तंहिंजे करे भला मुंहिंजे पुट खे बि मथां ख़बर पइजी वञे, मथां उहो हिनखे सुञाणे ऐं हे पाण में ठही वञनि, छो न का अटकल करे ऐं हिनखे मां मारायां। हीअ जेका उतां घर घाट छॾे हिते पहुती आहे, सा ज़रूरु मुंहिंजे पुट खे वठी वेंदी। तंहिंजे करे भला मुंहिंजे पुट खे बि मथां ख़बर पइजी वञे, मथां उहो हिनखे सुञाणे ऐं हे पाण में ठही वञनि, छो न का अटकल करे ऐं हिनखे मां मारायां।
इहा सोच करे हिन छा कयो, ॿ ॾींहं रखी हिनखे हिकिड़ी चिठी लिखी ॾिनई। हिनखे हिकिड़ी चिठी लिखी ॾिनई। हीअ त हाणे बानी हुई न, नौकिराणी, हीअ हर कमकार हिनखे पई चवंदी हुई। हिनखे हिकिड़ी चिठी लिखी ॾिनई, वेड़े ॾिनई चिठी, चई त हितां वञ, हुनखे रस्तो सम्झाई त वञ, मुंहिंजी भेण आहे उन वटि इहा चिठी खणी वञ। इहा चिठी मुंहिंजी भेण खे ॾई आहे। शहज़ादी खे जो चिठी मिली, जी बिस्मिल्लाह खई चिठी। खुटको हुयुसि त वरी न हिन में को इन जो हुजे, को हिसाब किताब, को खिटराग न हुजे। हिन जो भाग भलो, हीअ अञा घर खां ॿाहिरि जीअं निकिती त हिनखे मुड़ुसु मिली वियो, मुड़ुसु मिली वियो। मुड़ुसु जो मिलियुसि त उन सां वञी हिन ॻाल्हि कई, तुंहिंजी माउ मूंखे चिठी ॾिनी आहे त मुंहिंजी भेण खे ॾई आहे। उनखे पंहिंजी माउ जे प्रकारनि जी ख़बर हुई कि हिते चिठी मूंखे ॾे। हिन चिठी ॾिनसि। जीअं हुन चिठी खोले पढ़ी त चिठीअ में लिखियो पियो हो त हीअ जेका आहे सा मुंहिंजे पुट जी दुश्मन आहे। हीअ जेका चिठी आणई थी, हीअ मुंहिंजे पुट जी दुश्मन आहे। तो वटि जीअं पहुचे त हिनखे कंहिं न कंहिं बहाने सां मारे खपाए ख़तमु करे छॾ। जेरी हीअ मोटी मूं वटि न अचे। हिन जो चिठी पढ़ी त हिन जो वात गोदो थी वियो, सम्झ पक थियसि त हा बराबरि मुंहिंजी माउ जी इहा ई नियत आहे। हिन छा कयो, आहे चिठी फाड़े हिनखे चई हेॾे आ, पासे ते वञी हिनखे ॿी हिकिड़ी चिठी लिखी ॾिनई त हीअ मुंहिंजी नुंहुं आहे, सदोरी आहे, सुलछणी आहे, हीअ तो वटि अचे थी। जेतिरो थियई त हिनखे प्यार ऐं मोहबत सां पाण वटि रहाइजां ऐं हिन जो हर क़िस्म जो ख़्यालु रखजांइ। हिनखे वरी चिठी लिखी ॾिनई ॿी हिनजे पुट। हीअ चिठी खणी हिनखे चई त हाणे तूं खुटको न कर, हीअ चिठी खणी वञ, अमां जेको चयो आहे उते वञी तूं चिठी ॾेई। हे चिठी खणी निकिती, अची पहुती पंहिंजे मुड़ुस जे मासीअ वटि। हिन जे मुड़ुस जी जेका मासी हुई उहा हिकु कननि खां ॿोड़ी हुई, हिकिड़े कन खां ॿोड़ी हुजे, हिकिड़ी अखि खां काणी हुजे, हिकिड़ो हथु बि भॻल हुजेसि ऐं हिकिड़ी टंग खां मंडी। अखि खां काणी, कन खां ॿोड़ी, हथु भॻल ऐं ॿी हिकिड़ी टंग खां मंडी। माना हर ऐब खणी जीअं चइजेसि, ऐबनि सां भरियल। ही जॾहिं उते पहुती त हिनखे वञण महिल पंहिंजे मुड़ुस चयो, शहज़ादे चयोसि, शहज़ादे ॾिठो त हाणे मुंहिंजी माउ जेका आहे त भणा हिनखे त जीअण ॾींदी कान, या मूंखे बि हिन सां मिलण ॾींदी कान। हे भलो आहे मौक़ियो जो हीअ घरां निकिती आहे, हीअ घरां निकिती आहे त हिनखे न त अमां त असांखे मिलण ॾींदी कान। त हिनखे सम्झायो त हाणे तूं हीअ चिठी खणी वञ, चिठी खणी वञ, पर चिठी खणी वञ, पर पोइ उते जॾहिं न तूं दुहलनि जो आवाज़ ॿुधी, दुहलनि जो आवाज़ कन ते पवई न, त पोइ कंहिं न कंहिं बहाने सां तूं ॿाहिरि निकिरी अचिजांइ, ॿाहिरि निकिरी अचिजांइ, मां बि ईंदुसि। पोइ छो जो अमां असांखे मिलण ॾींदी कान, पोइ गॾिजी हितां निकिरंदासीं, पोइ खणी कंदासीं मुंहुं। इहो आहे त तूं जेॾी महिल ॿाहिरि निकिरंदीअ त मासी तोखे रोकींदई, छो जो हिन चिठीअ में जो मां लिखियो आहे त मासी तोखे रोकींदी त ॿाहिरि न निकिर। पर मासी में इहो अथई त अखि खां बि काणी अथई, टंग खां हिकिड़ी टंग खां बि मंडी अथई, हिकिड़ो हथु बि कोन्हईसि। सो मासी तोखे जे रोकण जी करे न, हू अञा उथण जी करे त तूं वठी ज़ोर सां ॾिजांसि धिको, ज़ोर सां ॾिजांसि धिको, धिको ॾेई ऐं तूं ॿाहिरि निकिती हली अचिजांइ। हाणे हे पाण में इहो प्लान करे हीअ वञी हुते पहुती। हेॾां हिनजी जेका ससु हुई उनखे बि इहा पक थी त मां चिठी लिखी आहे पंहिंजी भेण जे, मां पंहिंजी भेण जे चिठी लिखी आहे, सो हीअ उते पहुती हूंदी, मुंहिंजी भेण मुंहिंजे चवण मूजिबि हिनखे मारे छॾियो हूंदो, मारे छॾियो हूंदो। सो हाणे पंहिंजे पुट खे थी पहिणाया, पुट खे चई मां हुतां भेण वटां पहिणाया, पंहिंजे पुट खे चई हुतां भेण वटां पहिणाया। सो हिन छा कयो जो पुट खे तयारु करे, पुट खे तयारु करे उन ई ॻोठ ॾे ॼञ वठी निकिती, ॼञ वठी निकिती। रस्ते में पहुता त हिन जे पुट जेको हुजे शहज़ादो, उहो ज़िद करे वेही रहियो।
ज़िद करे वेही रहियो माउ सां जे इहा जेका मुंडी अथई न इहा मुंडी मूंखे ॾे। हुनखे ख़बर हुई त सॼो कमु आहे ई कमाल ई मुंडी में आहे। हूअ चएसि भाउ तोखां कोन संभालिजी सघंदी, तूं छॾ मुंडी, मूं वटि आहे त बि तुंहिंजी आहे। हे चएसि त मुंडी ॾे त वाह, न त मां कोन हलंदुसि, पोइ भले जंज तूं ख़ाली वठी वञ, मां न हलंदुसि। माणस घणो नटायो, हे ज़िद करे वेही रहियसि, घोड़े तां लथो त बसि मां वापसि थो वञे जेकॾहिं मूंखे तूं मुंडी नथी ॾे, मुंडी नथी ॾे। नेठि घणी छिकताण खां पोइ हाणे माणस खे त दिलि में वाम गुमान बि कोन हुजे, हाणे पुट में घणो शक करे, माणस खणी न मुंडी ॾिनी। मुंडी जो ॾिनईसि त हिन बि वठी खणी मुंडी खे काबू। नेठि साईं जंज बि हलंदी हलंदी अची हुन ॻोठ में पहुती जिथे हिनजी भेण हुई। जीअं ॻोठ जे ॿाहिरां जंज पहुती त दोल पिया वॼनि, दोल पिया वॼनि त शहज़ादीअ जे कन ते बि दोल जो आवाज़ आहे। दोल जो आवाज़ जो आहे त मुड़ुस हिनखे सम्झायो त दोल जो आवाज़ अचई त ॿाहिरि निकिरजांइ, दोल जो आवाज़ अचई त ॿाहिरि निकिर। हीअ सम्झी वई त हाणे शहज़ादो अची वियो। सो जीअं उथण जी कई त उहा हिन जी मासी जेका हुई उहा हिनखे झले पई त ॿाहिरि न वञे, उहा झलेसि पई त ॿाहिरि न वञे। हिनखे हुन सम्झायो, सो हिन छा कयो जो वठी जो हुनखे थेलो ॾिनई त वञी उहा ऊंधे में किरी, मंडी बि हुई काणी बि हुई, थेलो जो ॾेसि फ़ाको करे वञी ऊंधे में किरी। जेसि ताईं उहा पाण संभाली त हीअ भड़को ॾेई उथी, भड़को ॾेई उथी ॿाहिरि निकिती। हिन साम्हूं मुड़ुसु बीठो हुजेसि, अची पंहिंजे मुड़ुस सां मिली। हाणे मुड़ुस जो मुंडी हथ में ई, मुंडी हथ में ई त उनखे त ख़बर आहे न त मुंडीअ में कहिड़ी करामत आहे, जंहिंजे करे अमा हेॾा कशाला कया आहिनि। जीअं ज़ाल मिलियसि, मुंडीअ खे जो इशारो कयनि त वठी ॿई उॾाणा अखि छिंभ में अची ओ पंहिंजी बादशाही में पहुता, पंहिंजी बादशाही में। होॾां हिनजी जेका माउ सां ॾिसे त पुट जो हलियो, अंदरि जो आई त ख़बर पियसि त उहा बि वई हली, सम्झी वई त हे ॿई पाण गॾु जेके आहिनि से हितां विया आहिनि। पंहिंजी भेण हिन सां ॻाल्हि कई, भेण खे चई त मां जो तोखे चयो चिठी लिखीअ में त तूं हिनखे मारे छॾिजां। भेण ॿुधाएसि तो त मूंखे हीअ चिठी मोकिली, चिठी जो पढ़े त सुञातई त हे अखर त मुंहिंजे पुट जा आहे। सम्झी वई त मुंहिंजो दुश्मन मुंहिंजो पुटु आहे, मुंहिंजो पुटु आहे। सॼी रांदि मुंहिंजे पुट कई आहे, सॼी रांदि मुंहिंजे पुट कई आहे। हाणे कहिड़ो मां पुट खे पलियां, मुंहिंजे त चवे आखे में रहियो ई कोन, मुंहिंजी चए आखे में जेको मूंसां ई ठगी करे वियो, जेको मूंसां ई ठगी करे वियो, मुंहुं मथो पिटे वेही रही। हे वञी पंहिंजे मुल्क में पहुता, हे वञी उते पंहिंजे मुल्क में पहुता। शहज़ादी जो माउ पीउ जेके हुजनि उहे हिन जे इंतज़ार में हुजनि। खुटको हुयनि त अलाए किथे पहुती, अलाए मुड़ुसु मिलियुसि अलाए कोन मिलियुसि, उहे हिन जे खुटके में हुया। वरी जो हिनखे ॾिठुनि पंहिंजे मुड़ुस सां गॾु ॾिठुनि, ॾाढा ख़ुशि थिया, ॾाढा ख़ुशि थिया। ख़ैर ख़ैरातियूं करे ॾाढियूं ख़ुशियूं कयनि, ॾाढियूं ख़ुशियूं कयनि। हे रही पिया उते। होॾां हुनजी जेका माउ हुई सो मुंहुं मथो पिटींदी उहा ॼञ जेका करे वई, उहा ॼञ पंहिंजी वापसि, ॼञ ख़ाली वापसि मोटाए वई। पुटु वञी होॾे पहुतुसि, ॼञ वापसि मोटाए वई। होॾां शहज़ादो ऐं शहज़ादी हाणे उते रहण लॻा। कुझु ॾींहंनि खां पोइ बादशाह चयसि अबा मां शादी बि तुंहिंजी इन हिसाब सां कराई हुई त मूंखे उहो न्याणो खपे जेको रहे मूं वटि, छो जो मूंखे पुट जो औलाद कोन्हे, सो हाणे हीअ बादशाही ऐं तूं, पोइ शहज़ादो उहा सहुरियारी जेका हुकूमत मिलियसि, ॾाढे मज़े सां, इंसाफ़ सां, अदल सां जेका हयाती हुयसि उहा बादशाही पंहिंजे ज़ाल सां गॾिजी ॾाढे मज़े सां पंहिंजा ॾींहं गुज़ारण लॻो। जहिड़ो मेलो इन्हनि जो थियो तहिड़ो शल जग जहान जो थियो।